जी दोस्तों, त हाणे आत्मकथा जे उन एपिसोड में अची विया आहियूं जिते असां 1990 में पहुची विया 1990 91 यानी 9th ऐं 10th में पहुची चुको आहियां। मां वरी वापसि सखर अची वियुमि लाड़काणे खां 3 साल रही करे कमु न सिखी सघियुमि बिजलीअ जो। अॻिते हली पोइ सिखियुमि, वरी पोइ कुझु सालनि में ॿुधाईंदोमांव त उहो कीअं पहुतुमि वरी वापसि हुते। बहरहाल 87 88 89 लाड़काणे में रहियुमि। अक्सर माण्हू शर्त बि लॻाईंदा आहिनि, घणा दोस्त उतां जा बि आहिनि, मुंहिंजा मिट माइट बि उतां, नानाणा बि मुंहिंजा लाड़काणे में आहिनि, उते मां रहियो आहियां घणो। त अक्सर माण्हू सम्झंदा आहिनि त मां लाड़काणे जो आहियां ऐं घणनि माण्हुनि खे इहा ख़बर आहे त मां सखर जो आहियां। पोइ उहे ॿई माण्हू पाण में शर्त हणंदा आहिनि, कोई चवंदो आहे सोराब सुमरो सखर जो आहे, कोई चवंदो आहे लाड़काणे जो आहे। पोइ मां हुननि खे चवंदो आहियां बाबा मां त सॼी सिंध जो आहियां। हाणे त जीअं असांजो प्यारो दोस्त हसन दर्स चयो आहे त सारी सिंध प्रिय जो पाछो जेको जर ते जाॻे थो। सो सखर जॾहिं अची वियुसि मां 9th में वरी दाख़िला वरिती डबल सेक्शन हाई स्कूल बैराज कॉलोनी में, जिते हाणे कुझु अरसो अॻु निगरान वज़ीर आला न अचानक छापो बि आयो वञी करे। डबल सेक्शन हाई स्कूल बैराज कॉलोनी में ई आहे, जेको हाई कोर्ट वारो रोड आहे इन जे साम्हूं ई आहे, माना हाई कोर्ट खां थोरो वरिते डबल सेक्शन हाई स्कूल आहे। 9th क्लास में जॾहिं मूं दाख़िला वरिती लाड़काणे खां मोटी अची, जो लाड़काणे खां मोटी इन करे आयुमि, माण्हू पुछंदो लाड़काणे खां छो मोटी आहे, त उते मूंखे कमु सम्झ में अची कोन पियो बिजलीअ जो। सॼो ॾींहुं रुॻो मस्ती हूंदियूं ऐं फिल्मूं ॾिसंदुमि, उहे ई दिमाग़ में हूंदियूं, रुॻो गाना चवंदो वठंदुमि। उन वरी जीअं इलाइक़े में पुलिस शॉपिंग सेंटर वटि, हाणे त घणा हुते मेडिकल स्टोर आहिनि होलसेल जा, उन दौर में बि हूंदा हुआ होलसेल मेडिकल जी मार्केट हुई पूरी, उते 2-3 म्यूज़िक सेंटर बि हूंदा, उनमां बि आवाज़ ईंदा रहंदा गाननि जा। सो दिमाग़ में उहा शइ हूंदी त बिजली जो कमु सम्झ में न आयो। त पोइ मुंहिंजे भेणियो जेको मुंहिंजो उस्ताद बि आहे, उन्हनि मुंहिंजे वालिद साहिबु इहो फ़ैसिलो कयो त भाई पढ़ी त उते बि सघे थो सखर में, बिजली जो कमु सिखी कोन थो सघे, 3 साल हिनखे थी विया आहिनि, काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांजा ॿारहं ज़हन हुयो ज़ाहिर आहे। सो इन जे करे भलो इहो आहे, बहितर इहो आहे त हिनखे सखर वापसि तव्हां वठी वञो। पोइ मुंहिंजी बि दिलि इहा ई पई चए त ज़ाहिर आहे, हूअं बि कोई पीउ मां इहो न चाहींदो आहे त हुनजो जेको ॿारु आहे, ख़ासि करे पुटु, उन्हनि खां परे हुजे अखियुनि खां। पर जीअं त 9th 10th में अची वियुमि, 9th में अची वियुमि, डबल सेक्शन हाई स्कूल में दाख़िला वरिती, उते बि ॾाढा सुठा दोस्त मिलिया। ऐं उते वरी असांजे क्लास जो मॉनिटर हुयो आफ्ताब जमील अब्बासी, जेको असांजो नजम अब्बासी साहिबु, तव्हां उन्हनि जा किताब पढ़िया हूंदा, ॾाढो सुठो अदीब दानिश्वर माण्हू हुयो, राइटर हुयो, उन्हनि जो भाणेजो हुयो आफ्ताब जमील अब्बासी, जेको बि माशाल्लाह उन दौर में होशियारु हुयो, हाणे बि होशियारु आहे। मुंहिंजी कुझु साल अॻु में मुलाक़ात थी हुई त हिते मुंहिंजे ख़्याल में PIA में हुनखे नौकिरी शायदि। आफ्ताब जमील अब्बासी उहो बि मॉनिटर हुयो क्लास जो, उन सां गॾु ॿिया बि कुझु दोस्त ॾाढा सुठा दिलशाद सोलंगी, जंहिंजो हाणे होटल बि आहे, बल्कि उन दौर खां वठी होटल हुयो, दिलशाद होटल मिलेट रोड ते आहे जेको, उहो मुंहिंजो क्लास फेलो आहे। ऐं उनखां अलावा ताजू उनखे चवंदा हुआसीं असां, उहो बि उते बैराज कॉलोनी में रहंदो हुयो। ऐं हफ़ीज़ुल्लाह मंगी, जेके हफ़ीज़ राही बि तव्हां सुञाणींदा हूंदव उन नाले सां, छो जो उस्ताद शौकत राही जो शागिर्दु हुयो, इन करे पेंटिंग में, इन करे हफ़ीज़ राही सदाईंदो हुयो, उहो मुंहिंजो क्लासमेट हुयो। ॿिया बि खोड़ सारा दोस्त जेके डबल सेक्शन हाई स्कूल में मूंसां गॾु पढ़िया। ऐं उन दौर में ई जॾहिं मां 6, 7, 8 लाड़काणे में पढ़ंदो हुअमि त स्कूल जे टेबलोज़ में गाननि में हिसो वठंदा रहंदा हुआसीं। वरी जॾहिं 9th में आयुमि हिते सखर में, उते बि मुंहिंजी इहे ई फ़नकारियूं जारी हूंदियूं। त उते मूंखे आफ्ताब जमील अब्बासी जेको, उहो चवंदो हुयो त यार तूं जेको आहे न वॾो आर्टिस्ट थींदे, तूं एक्टर थींदे, ऐं तोमें उहे मूंखे गट्स नज़र अचनि था, उहे सलाहियतूं नज़र अचनि थियूं, टैलेंट नज़र अचे थो। उन दौर में हालांकि असां हिकु जेतिरा ई हूंदा हुआसीं, पर हू चवंदो त पढ़ाई में मां हिकिड़ो ख़ासि होशियारु न हूंदो हुअमि, पर हू चवंदो त तूं ॾाढो माना अॻिते निकिरी वेंदे, तूं मूंखे लॻे थो त तूं किथे न किथे पहुचंदे, या TV ते पहुचंदे, या फिल्मुनि में ईंदे ॾिसंदासीं तोखे। ऐं उनखां अलावा राजा बुलो जेको असांजो क्लासमेट हुयो, राजा अब्दुल हादी नालो अथसि, राजा हुनखे प्यार में चवंदा हुआ, हाणे त वरी मौलवी साहिबु थी विया सफ़ा, चए थो छोड़ दिए वो धंधे जिसके नतीजे थे गंदे। सो हाणे त ॾाढो प्यारो इंसानु आहे, उहो बि मिलंदो रहंदो आहे, उहो इंजीनियर आहे हाणे सखर में, मुंहिंजे ख़्याल में पब्लिक हेल्थ में, शायदि म्यूनिसिपल में मुलाक़ात थी 1 दफ़ो। राजा बुलो उहो बि क्लासमेट हुयो असांजो, हरकतूं ॾाढियूं हूंदियूं असांजी, हरकतूं इहे माना कॉलेज ताईं जारी रहियूं, उहे बि तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुमि। जॾहिं 9th में आयुसि त वरी वालिद साहिबु चयो त हाणे उते बि थोरो घणो कमु सिखी, त हिते बि सखर में तोखे कंहिं बिजलीअ जी दुकान ते कमु
सिखणु खपे। जो ठीकु आहे, पोइ उते पाड़े में ई डेमला मिल वटि निशा सिनेमा तीर चौक खां थोरो अॻिते अञा ताईं उहो दुकानु आहे, उते मां हुन ॾींहुं वियो हुउसि। ॾाढो अफ़सोस थियो उते हुनजी कहाणी ॿुधी करे। उस्ताद गुल हसन बिरोही जो उते दुकानु हूंदो हुओ, मोटरूं ठाहींदो हुओ, रिवाइंडिंग जो कमु कंदो हुओ, ॾाढो सुठो उस्ताद हुयो। सो उते मूंखे कमु सेखारण लाइ छॾियो वियो। सुबुह जो स्कूल वेंदो हुउमि, मंझंदि खां मोटी अची वरी दुकान ते वेंदो हुउसि कमु सिखणु। उस्ताद गुल हसन बिरोही ॾाढो सुठो उस्ताद, उहो बि उन वटि बि थोरो घणो कमु सिखियो रिवाइंडिंग जो। उते उनजो पुटु हुयो अली हसन बिरोही, हाणे शायदि उहो मुंहिंजे ख्याल में मनशियात ते लही आयो आहे या मवाली थी वियो आहे, ईअं ॿुधो आहे। जो नंढो भाउ हुनजो मिलियो हुते, त उन ॿुधायो मूंखे, जॾहिं मां हुन खां पुछियो वञी त भला छो दुकानु सफ़ा ईअं वीरान थी वियो आहे, त ॿुधायां त उस्ताद गुल हसन बिरोही फोत थी वियो। हुनखां पोइ वॾो पुटु जेको हुयो उहो बि ईअं नशे ते लही पियो कंहिं ते, ऐं दुकानु हाणे ईअं वीरान लॻो पियो आहे। सो उते कुझु अरसो मूं कमु कयो। उनखां पोइ वरी उहो ई जेको हुनजो पुटु हुयो अली हसन जो नालो हुयो, उहो स्कूल में बि पढ़ंदो हुयो, DC स्कूल में, डबल सेक्शन हाई स्कूल में। यानी असां 9th में वियासीं त हू 7 या 8 में ईअं हुयो। त स्कूल में बि उहो मिलंदो कंदो हुओ, त असांजो वरी ग्रुप हूंदो सभिनी छोकिरनि जो, त उहो वरी स्कूल जी ॿाहिरि वरी दुकान ते मुंहिंजे कढंदो हुयो। उहो माना मुख़्तलिफ़ कमकार कराईंदो, हर भरू चवंदो हे कमु कर, हे कमु कर, हीअं कर, हीअं कर। मूंखे ॼण उहा ॻाल्हि माना न वणंदी हुई। पोइ आख़िर हिकु ॾींहुं मां पंहिंजे वालिद साहिब खे चयो, मां यार मां बसि पढ़ंदुसि ऐं कमु न सिखंदुसि, छो जो दुकान ते जेको आहे न मूंसां सही रवैयो नथो रखियो वञे। पोइ उहो कमु उतां छॾे ॾिनमि, वरी पोइ सिर्फ़ु पढ़ाई ते लॻी वियुमि 9th में। 9th खां पोइ वरी मैट्रिक में आयुसि डबल सेक्शन हाई स्कूल सखर में ई। उनखां पोइ वरी उस्ताद गुलबहार जेको उस्ताद अब्दुल वहाब सुमरो जो भेणी में बि हुयो ऐं शागिर्द बि हुयो, उहो उते उन दौर में रुशना सिनेमा हुई सखर में, हाणे बि आहे पर बंदि पई आहे। रुशना सेंटर घंटाघर ते तव्हां ॾिठो हूंदो, अक्सर सखर वासियुनि खे ख़बर हूंदी। उते एयर कंडीशन प्लांट जेको आहे उहो हलाईंदो हुयो, ॾाढो होशियारु उस्ताद हुयो उस्ताद गुलबहार। उन चयो त तूं हीअं कर, लेथ मशीन जो कमु सिख। मां चयो यार बिजली जो कमु सिखी न सघियुमि, वरी लेथ मशीन जो कमु सिखां। चई हा लेथ मशीन जो कमु सिख। मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं हिते गरीबाबाद में हुसैनी रोड खां इहो सफ़ेद मस्जिद आहे, उन गिटी में उन्हनि जो दुकानु हुयो उस्ताद मुश्ताक सुमरो जो, उन्हनि जो लेथ मशीन जो दुकानु। वरी मूंखे उते छॾियो। वरी स्कूल खां मोटी अची वरी तयारु व्यार थी वञी मानी खाई, वरी लेथ मशीन जो कमु सिखणु वेंदो हुउमि उते। उहो बि कमु सम्झ में न अचे। सो डेली बसि वेंदो त हुयुमि उते, मिड़ई ख़र्ची पाणी मिलंदी रहंदी, पंहिंजी पढ़ाईअ जो ख़र्च बि कढंदो हुउसि। ऐं गॾोगॾु वरी उन दौरान ई यानी 10th में जॾहिं मां 1991-92 जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे, ऐं इहो सुनहरी दौरु हुयो 1990 खां वठी 2000 ताईं जेको आहे, हर लिहाज़ खां म्यूज़िक जे हवाले सां बि, ड्रामनि जे हवाले सां, फिल्मुनि जे हवाले सां बि ॾाढो सुठो हिकिड़ो सुनहरी दौरु लिखियो वेंदो आहे। अॼुकल्ह दौर में बि तव्हां ॿुधंदा हूंदो गाना 90s जे दौर जा, ऐं उन दौर में इहे शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान इहे हिट थिया हुया। 1990 खां पोइ जेको क़यामत से क़यामत तक फिल्म आई आमिर खान जी, ऐं मैंने प्यार किया सलमान खान जी फिल्म आई, उनखां पोइ वरी शाहरुख खान जी दीवाना 92-93 में आई। त माना हर कोई माण्हू कोई शाहरुख थी घुमंदो, कोई सलमान, कोई आमिर खान। सो मैट्रिक उते कई। मैट्रिक जी जॾहिं फेयरवेल पार्टी हुई त उते असांखे फेयरवेल पार्टी ॾिनी वई, त उते असां हिकिड़ो फंक्शन कयो हुयोसीं, जंहिंमें हुन महिल फिल्म आई दिल का क्या कसूर, जंहिंमें गानो बि तव्हां उहो ॿुधो हूंदो, गिटार ते गानो चवंदा आहिनि, करे मां गिटार खणा। दिल जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं, ओ मेरी जान जा तू है मेरा जहां, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं। वॼाइण अचे ई कोन, वरी हिकिड़ी तार आहे हिन में बि वरी जुगाड़ था कयूं। सो फेयरवेल पार्टी में मूं हिन गाने ते परफॉर्म कयो हुयो, ऐं उन दौर में मैट्रिक में सर मंज़ूर हूंदो, ॾाढो सुठो कॉम्पिटेंट ऐं होशियारु ऐं बाक़ाइदे जीअं न सख़्तु उस्ताद हूंदा आहिनि, ईअं हूंदो हुयो। पर उन दौर में मां उनजी पैरोडी कई हुई, उन फेयरवेल पार्टी में इन गाने ते परफॉर्म बि कयो हुयो। ऐं उन दौर में साईं मंज़ूर ई चयो हुयो त अॼु जेको टैलेंट मूंखे नज़र आयो आहे हिन छोकिरे में, इहो ज़रूरु अॻिते निकिरी करे पंहिंजो नालो पैदा कंदो। सो ईअं ई थियो त हाणे मैट्रिक खां पोइ वरी अञा लाइफ चेंज थी। हाणे मां तव्हांखे आस्ते आस्ते ॿुधाईंदो वेंदुमि त कीअं स्टेट ड्रामनि में आयुमि, कीअं चैनल ते आयुमि, आस्ते आस्ते। अञा थोरो पिक्चर बि बाक़ी है मेरे दोस्त। सो मैट्रिक करण खां पोइ फस्ट ईयर इंटर में जॾहिं आयुमि कॉलेज साइड, त उते कहिड़ियूं कहिड़ियूं हरकतूं कयूं, NCC में छा छा कयो, इहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि नेक्स्ट एपिसोड में।